सिंधी संस्कृति समिति सतना जे तरफ़ां थी रही आहे चटाभेटी सिंधी गीतनि ऐं नृत्य जी। नंढनि खां वठी वॾी उमिरि ते ॿारनि जा यानी नौजवाननि जा हिसे करण जो तव्हांजो भाग वठण जो वक़्तु अची वियो आहे। जे तव्हांजो ॿार सुठो नृत्य करे थो या सुठो ॻाए थो त उन जी हिमत अफ़ज़ाई करियो ऐं इन्हनि ॿारनि खे वरी पोइ शामिल करायो अहिड़नि चटाभेटियुनि में। सिंधु आइडल 24 जेको थी रहियो आहे 14 जनवरी 24 ते सतना जे टाउन हॉल में। 13 तारीख़ थींदी हुननि जी ऑडिशन ऐं 14 तारीख़ तव्हां ॾिसंदा इहो प्रोग्राम। त ज़रूरु शामिल थियो। 100 रुपए में फी ॾेई करे हिकिड़ो फॉर्म भरियो। सिंधी ॿोली खे वधाइण जो इहो बहितरीनु तरीक़ो आहे। इन जे करे सिंधी संगत तरफ़ां असां हिन प्रोग्राम जा मेन स्पॉन्सर थिया आहियूं। तव्हीं ज़रूरु हिन में पार्टिसिपेट कयो त असांजी ॿोली अॻिते ऐं अॻिते वधंदी। जय झूलेलाल।